हाज़िर हिन वक्त असां ॻोठ कैसर खान चांडिया में मौजूद आहियूं, जिते अॼु मरहूम गुलाम कादिर चांडिया जे यादि में मच कचहरी रखी वई आहे। अचो त हिते मच कचहरी में शामिल खां पुछूं त हू हिन मच कचहरी जे बारे में छा था ॿुधाए। सोट गुलाम कादिर चांडिया जी यादि में मुजीब साहब जेको आहे सो महफ़िल मुनक़द कई आहे। ख़ासि तौर असांजी जेका कल्चर आहे उहो सिंधियुनि लाइ तमामु हिकिड़ी सुठी हिकिड़ी सूंहं जी ॻाल्हि बि आहे, हिकिड़ी जेको आहे सो यादि बि आहे, हिकिड़े क़िस्म जो पंहिंजी हिमत बि आहे सिंधियुनि माण्हुनि जी। ऐं अॼु असां मरहूम चाचा केसर खान चांडिया जे ॻोठ में मच कचहरी जो जेको इंतिज़ाम रखियो वियो आहे, असांजे भाउ मरहूम गुलाम कादिर चांडिया जे यादि में असांजे भाउ मुजीब आफ्ताब चांडिया जी तरफ़ खां ई मच कचहरियूं ऐं सकाफ़ती प्रोग्राम असांजी सिंध जी सूंहं आहे, सिंध में रहंदड़नि जी सूंहं आहे, सभिनी जी सूंहं आहे। ऐं हिन मौक़े ते नौजवाननि खे ज़रूरु इहो अर्ज़ु कंदुसि त महिरबानी करे नशे खां पासो कयो, इल्मु पिरायो। जीअं त अॼु ही जेकी मच कचहरी असांजे प्यारे दोस्त मरहूम गुलाम कादिर चांडिया जी यादि में थी रही आहे, उहो असांजो प्यारो दोस्त हो ऐं हिन कचहरियुनि मां हू ॼाणंदो हो ऐं कचहरियूं कराईंदो हो। अॼु उनजा दोस्त सभु हिते मच कचहरी में आहिनि ऐं मां दोस्तनि खे पंहिंजे नौजवाननि खे मैसेज ॾींदुसि त पढ़ो ऐं जेको सो हिन मच कचहरियुनि में वेहो ऐं सुजाग थियो, सम्झ रखो ऐं नशे मां जेको सो नशो पतो ख़तमु कयो। की मच कचहरी आहे मुंहिंजे लाइ हिकिड़ी मरहूम गुलाम कादिर जे यादि में ही मच कचहरी कई अथऊं। ही हिकिड़ो सिंध जी सकाफ़त आहे, हिन खे त माण्हू हर टाइम हर जॻह असांखे हर जॻह ते करणी घुरिजे। जीअं उताकूं आहिनि, मिसाल असांजे काफ़ी दोस्त ॿिया बि आहिनि। इन में इहो आहे त हर साल थींदी रहे ऐं इन खे असीं वधायूं। ॿियो असांजो इहो आहे नौजवाननि खे पैगाम आहे त पंहिंजे नशे खे या इन्हनि शयुनि खे रोके। असीं ॻोठ मरहूम केसर खान चांडिया जे ॻोठ वेठा आहियूं मुजीब रहमान जे हिन मच कचहरी जी दावत ते मरहूम गुलाम कादिर चांडिया जी यादि में। ऐं अॼु ॾाढी ख़ुशी थी। हीअ सिंध जी सकाफ़त आहे, 50,000 साल पुराणी। अहिड़ियूं रीतियूं रवातियूं ऐं सिस्टम हलंदा रहनि। कैमरामैन आक़िब रज़ा सियाल सां गॾु रज़ा मोहम्मद सियाल, मेहरान TV न्यूज़ सकरन।